नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हालाणी खां ख़बर ॾींदा हलूं त प्रेस क्लब हालाणी, रूरल हेल्थ सेंटर हालाणी जे स्टाफ ऐं हालाणी पुलिस तरफ़ां कोरोना वायरस जे बचाव लाइ आगाही ॾिनी वई, जंहिंमें प्रेस क्लब हालाणी जे सहाफ़ियुनि बचल हिंगोरो, गुलाम मुस्तफ़ा मुग़ल ऐं डॉक्टरनि शब्बीर अहमद मेमन, डॉक्टर ज़ुल्फ़कार सहतो, डॉक्टर मोहम्मद वारिस ऐं ॿिनि चयो त कोरोना वायरस समेत आयल एमरजेंसी में मरीज़नि खे आगाही थी ॾिजे त कोरोना वायरस विचंदड़ बीमारी आहे। इहो वायरस ॿिनि शयुनि सां पखिड़िजे थी, हिकु साह खणण सां, ॿियो कंहिं शइ खे हथ लॻाइण सां। हिन वधीक चयो त शॉपिंग सेंटर घणी रश मां वायरस वधे थो। हिन लाइ ॿारनि खे हिदायत कजे थी त पंहिंजे घटियुनि में रांदि न कनि, हिक ॿिए खां परे रहनि। हिन वायरस जो घणो असरु 5 सालनि खां 50 सालनि ताईं जे माण्हुनि खे असरु थिए थो। माण्हुनि खे घुर्जे त ज़रूरी सफ़र खां पासो करे रश वारी जॻहियुनि ते न वञे ऐं पंहिंजा हथ ॾींहं में कई बार घटि में घटि 20 सेकंड ताईं साफ़ कनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।